अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं इलियास तरीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल थरथाग। अॼु असीं ॻाल्हाईंदासीं सिंध जे सिंधू दरिया ते तामीर थींदड़ छहनि केलालनि वारी सूरत बाबति ऐं सभ खां वॾो अहम सुवाल सिंध जो आवाम जेको सोशल मीडिया ते रेज़ करे पियो उहो इहो आहे त हूअ हुरंजरवानी पेशवा पीर पागारे ॾांहुं ॾिसे पियो। GDA जंहिंमें शामिल जेके बि जमायतूं आहिनि उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सॼी सिंध जे अंदरि छहनि केलालनि जी तामीर तोड़े सिंध जो ज़मीनूं निजी कंपनियुनि जे हवाले उन्हनि खे लीज़ ते ॾियणु ऐं सिंध जे मिल्कियतुनि खे तीनवाल कंदड़ मौजूदा सिंध हुकूमत ते मुबैना तौर ते जेको अपोज़िशन पार्टियुनि जो इल्ज़ाम आहे, इन हवाले सां GDA मुसलसल जदोजहद में आहे, तहरीक में आहे। सैयद ज़ैन शाह, जलाल महमूद शाह, हुरंजरवानी पेशवा पीर पागारो, सफदर अब्बासी, रियाज़ चांडियो तोड़े क़ौम परस्त जमायतूं जिन में डॉक्टर नियाज़ कालाणी खां विदे पुनल सारियो ऐं सनान कुरैशी खां विदे जसकम आरिसर जा जेके आहिनि से कारकुन बि प्यादल मार्च ते निकितल आहिनि। इन ई छहनि केनालनि ऐं सिंध जे ज़मीननि जे इन निजी कंपनियुनि जे हवाले थियण वारे इशू ते त पाण तफ़सीली ॻाल्हाईंदासीं इन मौज़ू ते। उन खां अॻु में तव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं पंहिंजे यूट्यूब चैनल थरथाग खे पहिरियों दफ़ो ॾिसो पिया त पंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं बेल आइकॉन खे टच करे तव्हां हर नऊं नोटिफिकेशन तव्हां पंहिंजे वक़्तु सर उनखे ॿुधी सघो था। साॻे वक़्त ते चैनल खे लाइक कयो, शेयर कयो ऐं इन ते कमेंट ज़रूरु कयो। त जी हा दोस्तो, पाण जेका ॻाल्हि पिया करियूं सिंधू दरिया ते छहनि केनालनि जी तामीर, हीउ इशू गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां सॼी सिंध जे अंदरि इंतिहाई हाई प्रोफाइल केस जे तौर ते मीडिया जे अंदरि ऐं डिजिटल दुनिया में रिपोर्ट थींदो रहियो आहे। न्यूज़ पेपर्स जे अंदरि इन हवाले सां इंतिहाई अहम ख़बरूं ऐं अहम तबसरा थींदा रहिया आहिनि, आर्टिकल, मज़मून ऐं मुख़्तलिफ़ बहस मुबाहिसा। पर रिज़ल्ट छा आहे, छा उनजो को असरु पियो आहे, छा वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत इन हवाले सां को अवाम खे तसली जोॻो मुतमइन कंदड़ कुझु जवाबु ॾेई सघी आहे? जेकॾहिं तव्हां इन सवाल जो जवाबु घुरंदा त रिज़ल्ट ईंदी ज़ीरो। कोई जवाबु न आहे सिंध हुकूमत वटि। हिकु पासे पीपल्स पार्टी चए थी त असां छहनि केनालनि जे हवाले सां क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं ऐं हाणे त उन्हनि इहो बि रड़ियूं करणु शुरू कयूं आहिनि त असांखे शायदि इन्हनि छहनि केनालनि जी जेका असीं मुखालफ़त पिया करियूं मुमकिन त इन ते असांखे क़ुर्बानी जो बकरो बणायो वञे। पर सिंध जा क़ौम परस्त ऐं दानिश्वर सम्झनि था ऐं उन्हनि जो इहो मुबैना तौर ते इल्ज़ाम आहे त इहा पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईअं सियासी पता खिलंदी रहंदी आहे। आम सिंधी में हिकिड़ी चवणी मशहूरु आहे त कंहिं माण्हू खे कंहिं ॿिए माण्हू जे मुतलिक़ उनखां राय वरिती त बाबा हीउ माण्हू कीअं आहे, तॾहिं साम्हूं वारे हमरा चयो त इहो न उञनि सां गॾु आहे, न जेको ढापियल आहिनि जिन जो पीतल आहे उन्हनि सां गॾु आहे, न उञारनि सां गॾु न पीतलनि सां गॾु। त बिल्कुलु पीपल्स पार्टी ईअं बि आहे, इक़्तिदार में मौजूदु आहे ऐं चवे थी त साणु वॾो ज़ुल्म पियो कयो वञे ऐं वफ़ाक़ ॿिटो मयार रखे थो सिंध सां। त इहो हिकिड़ा पॉलिटिकल जेके गेम आहिनि उन में इन क़िस्म जूं स्टेटमेंट्स बयान पंहिंजनि पार्टी अॻुवाननि खे चइबो बि आहे। ऐं कुझु ॾींहं अॻु में पीपल्स पार्टी जी हारी कमेटी जी विंग खे सॼी सिंध में मुतहरिक कयो वियो त उहे केनालनि जे हवाले सां एहतजाजी मुज़ाहिरा करे हर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे अंदरि। पर जेको मीडिया में हिन वक़्त ताईं छपियो आहे, साम्हूं आयो आहे, उहे जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि उन में इहो आहे त इहो समूरो मामिलो ऐवान सदर में तइ थियो ऐं सदर आसिफ अली ज़रदारी इन ड्राफ्ट ते सही कई आहे। हिकिड़ो इल्ज़ाम इहो आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी इहो चवे थी त हीउ इशू जेको आहे उहो प्रेसिडेंट जो आहे ई न, हीउ पार्लियामेंट जो तइ थियल जेको लॉ आहे, जेको वाटर अकार्ड आहे 91 जो, उहो पार्लियामेंट पास कयो आहे ऐं उनखे उनमें तरमीम सिर्फ़ु पार्लियामेंट करे सघे थी, उहो ऐवान सदर जो इशू ई न आहे। अहिड़ी ॻाल्हि सरदार शाह बि चई आहे मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि सां मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजी स्टेटमेंट में इहा ॻाल्हि चई आहे। बहरहाल सिंध जा जेके क़ौम परस्त आहिनि उन्हनि एहतजाजी मुज़ाहिरा बि कया आहिनि ऐं उन्हनि मज़बूत तरीक़े सां सिंध जो केस रखियो आहे। पर सभ खां इंतिहाई अहम तरीन ॻाल्हि इहा आहे त इन जेको GDA आहे उनजो सरबराह पीर पागारो उन इन हवाले सां इंतिहाई मुतहरिक किरदारु अदा कयो आहे। हिन महिल ताईं हुन इंतिहाई बहादुरी दलेरी
ज़रूरतमंदी सां सिंध जे हिननि इशूज़ ते ख़ासि तौर ते ज़मीननि वारे मामले ते ऐं पाणी वारे मामले ते पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हाणे छाकाणि जो हीउ इंतिहाई इशू हाई प्रोफाइल थी वियो आहे, तंहिंजे करे डिजिटल दुनिया में ऐं सोशल मीडिया ते इहे मुतालबा साम्हूं अचणु लॻा आहिनि त हुननि जो रूहानी पेशवा हिकु भेरो वरी सिंध जे इन्हनि मासूम माण्हुनि जे हक़नि ऐं ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि जे जेको हक़नि जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे, छाकाणि जो सॼी सिंध खेसि नज़रूं अटकायो इन इंतज़ार ऐं उसीअड़े में निहारे पई त कॾहिं त पीर पागारो हिकिड़ी तवील जदोजहद जो ऐलान करे। जेतोणीकि हू हिन वक़्तु बि मैदान अमल में आहे ऐं हू मुसलसल जदोजहद करे पियो ऐं हुनजा GDA तरफ़ां ऐलानियल मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स बि आहिनि जिन तहत एहतजाज हलंदड़ आहिनि ऐं हिकिड़ी तहरीक आहे जंहिंजो माना स्लोली एंड ग्रेजुअली हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे। पर सिंध जो आवाम सोशल मीडिया ते इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया में आर्टिकल्स जे ज़रिए तोड़े ॻाल्हि ॿोल जे ज़रिए इहा ॻाल्हि सिंध जो आवाम मुतालबे जी सूरत में पीर पागारो जे आॾो रखे पियो त पीर पागारो कंहिं हिकिड़ी तवील डिघी ऐं मज़बूत जदोजहद ऐं तहरीक हलाइण जो ऐलान करे त जीअं घटि में घटि इन्हनि ॿिन्ही अहम इशूज़ तां हुकूमत खे इहे फ़ैसिला वापसि वठण ते मजबूर करे सघिजे। छाकाणि जो सिंध जे अंदरि अॻे ई पाणी जी शदीद खोट आहे। सिंध जा जेके पुछड़ी वारा इलाइक़ा आहिनि, हेठां इलाइक़ा आहिनि, जिते पाणी जी लप लाइ आवाम तरसे थो। ज़रई आबादी त पंहिंजी जाइ ते रही, पर माण्हुनि खे पीअण जो पाणी माना मुयसरु न आहे। टेल में माण्हू बुखूं काटण ते मजबूर आहिनि। सिंध जा आबादगार हारी नारी सभु तबाह थी विया आहिनि ऐं साॻिए वक़्त ते ॿिए तरफ़ सिंध जूं ज़मीनूं जेके लीज़ करे निजी कंपनीज़ खे ॾिनियूं वेंदियूं ऐं अहिड़ा फ़ैसिला थी बि चुका आहिनि त छा था सम्झो त सिंध जो माण्हू पंहिंजूं ॿनियूं ॿारा पंहिंजा ॻोठ वाइण वस्तियूं पंहिंजे उन साॻी इन्वायरमेंट ऐं उन माहौलियाती समूरे मंज़रनामे जे तहत बरक़रार रखे सघंदो? इहो मुमकिन ई न आहे। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सॼो सिंध जो आवाम जीअं मुतालबो पीर पागारे खां करे पियो त हू पंहिंजो किरदारु अदा करे बिल्कुलु अहिड़े ई तरीक़े सां सिंध जे आवाम खे बि जेको ही पाणी जे हवाले सां ऐं ज़मीननि जे इशूज़ जे हवाले सां जदोजहद ऐं तहरीक हले पई, एहतजाज थियनि पिया, इन में भरपूर शिरकत करे पंहिंजो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइणु घुरिजे त जीअं इन हवाले सां को नओं बहितर ऐं सिंध जे आवाम जे लाइ लाभाइतो फ़ैसिलो साम्हूं अची सघे। मिलंदासीं कंहिं ॿी वीडियो में, तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।